इंसाफ कयो 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 इंसाफ न है छो भला इंसाफ न है छो भला इंसाफ न है छो भला हार्ड एरिया ड्रामो हार्ड एरिया ड्रामो पंहिंजा नवाज़ी हार्ड एरिया ड्रामो ही पंहिंजा नवाज़ी उस्तादनि सां नाइंसाफ़ी पटरीअ ते पास 39 वारनि सां नाइंसाफ़ी इंसाफ कयो इंसाफ कयो पंहिंजा नवाज़ी हार्ड एरिया ड्रामो पंहिंजा नवाज़ी हार्ड एरिया ड्रामो इंसाफ कयो इंसाफ कयो इंसाफ कयो इंसाफ कयो इंसाफ कयो इंसाफ कयो चीफ जस्टिस साहब इंसाफ कयो इंसाफ कयो हाई कोर्ट कराची के जजन से गुजारिश है इंसाफ कयो इंसाफ कयो हक असांजो पटरीअ पास 39 फैल नाइंसाफ़ी हार्ड एरिया ड्रामो हार्ड एरिया ड्रामो 3 सालनि खां सरापा एहतजाज नौजवाननि सां 3 सालनि खां सरापा एहतजाज नौजवाननि सां स्कूलनि में उस्तादनि जी खोट खे हथरादू बंद कर प्रोसेस के हथरादू बंद कर प्रोसेस के हथरादू बंद कर प्रोसेस के पीएसटी जीएसटी प्रोसेस के पीएसटी जीएसटी प्रोसेस के पीएसटी जीएसटी प्रोसेस के ये हार्ड एरिया ड्रामो पूरी सिंध पूरी सिंध पूरी सिंध पूरी सिंध हिक सिंध छा था कयूं हिक सिंध हिक सिंध हिक सिंध इंसाफ कयो 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 साईं असां IBA जा उम्मीदवार 2021 में उस्तादनि जी भर्ती जी जेका टेस्ट ॾिनीसीं उन में नाइंसाफ़ी खां कमु वरितो वियो जॾहिं टेस्ट असां ॾिनीसीं त सभु उम्मीदवार जेकी पूरी सिंध जा हुया उन्हनि IBA जी मुश्किल तरीन टेस्ट जेका ॾिनी उन में जेके आहिनि कुझु इलाइक़नि खे जेको आहे 32 ते बि पास करे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि उहे हिन वक़्तु स्कूलनि में कमु करे रहिया आहिनि ऐं पघारूं खणी रहिया आहिनि असां मुसलसल 2 सालनि खां इन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ु दाए रहिया आहियूं ऐं असां रोडनि ते इहो ई पैगाम ॾियणु चाहियूं था ऐं इहा ई दाए कयूं था पिया त छो इहा नाइंसाफ़ी कई वई आहे जॾहिं टेस्ट हिकिड़ी ॾिनी आहे तालीमी मयार पूरी सिंध में हिकु जहिड़ो आहे त पोइ कुझु इलाइक़ा जेके उन्हनि गुज़िश्ता हुकूमत जा नूर नज़र हुया उन्हनि खे जेको आहे 32 ते बि 33 खां 39 वारा मुसलसल 2 सालनि खां इहा दाए करे रहिया आहिनि जॾहिं 32 वारो तव्हांजे नज़रुनि में आयल आहे त पोइ 39 वारनि 37 वारनि 38 वारनि कहिड़ो गुनाह कयो आहे हीअ सिंध सभिनीनि जी आहे असां बि सिंध जा जावा आहियूं ऐं सिंध में ई जेके आहे तालीम हासिलु कई आहे असां को लंडन जूं डिग्रियूं नथा जेके न रखूं ऐं न ई असां जेको आहे अफ़गानिस्तान जा आहियूं असां चाहियूं था त असांजी सिंध सभिनी जी हिकु आहे ऐं सिंध जे तमामु नौजवाननि सां हिकु नज़र रखियो वञे ऐं पूरे सिंध में असांजो केस हाई कोर्ट कराची में जेको आहे ऑनरेबल चीफ जस्टिस साहब जे जेको आहे ज़ेर निगरानी हली रहियो आहे असां जेको आहे गुज़िश्ता हुकूमत खां नाउमेद आहियूं असां निगरान हुकूमत खां इहो मुतालबो रखूं था त जेकॾहिं तव्हांजे वस में आहे
जेकॾहिं तव्हां वस रखो था, तव्हांजे जेकॾहिं वस में आहे ऐं तव्हांजे अख़्तियारात में आहे त पोइ असांजे मसइले खे हल कयो, न त तव्हां जेको आहे असांजे चीफ जस्टिस साहिबान वटि जेको आहे न नाइंसाफ़ी जे हवाले सां असां सां गॾु थियो। तव्हां जेको आहे असां जेका नाइंसाफ़ी थी आहे उन जे लाइ असां मुसलसल 3 सालनि खां रोडनि ते आहियूं। इहा जेका आहे कंहिंखे बि छो नथो नज़र अचे। सिंध जा नौजवान जेके आहिनि 2 सालनि खां रोडनि ते आहिनि, उन्हनि जूं नियाणियूं जॾहिं त कराची में जॾहिं असां पंहिंजे हक़ घुरण जे लाइ निकिता आहियूं त असां ते लाठी चार्ज कई वई आहे, असां ते FIR कटी वयूं आहिनि, असांखे जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। असां चऊं था त पूरी सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकिड़ी पॉलिसी जेका आहे मुख़्तारिफ़ कराई वञे ऐं सिंध जा जेके नौजवान मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि जो एहतजाज जो नोटिस वरितो वञे। हिकु सिंध हिकु पॉलिसी मुतहत जेको आहे पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे पास करे ऑफर ऑर्डर ॾिनो वञे, छो त हिन वक़्तु बि काफ़ी तादाद में स्कूल सिंध में बंदि आहिनि। मां चाहियां थो त चीफ जस्टिस साहिब इन ॻाल्हि ते नोटिस वठे त स्कूलनि में उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे। STR पॉलिसी मुताबिक़ हिकु स्कूल में जेको आहे 30 शागिर्दनि ते हिकु उस्ताद हुजणु लाज़मी आहे। त तव्हां हलो सिंध में जेके ॾिसो त सही त 200 ॿार जेके आहिनि हिकु उस्ताद पढ़ाए थो त उन्हनि जी तालीम जेको आहे कीअं बरक़रार रही सघंदो। असां चाहियूं था वरी बार इन ई ॻाल्हि ते असांजो जेको आहे फोकस आहे त सिंध में जेके आहिनि STR पॉलिसी मुताबिक़ जेका आहे अमल कयो वञे। सिंध जा जेके 33 खां 39 उम्मीदवार मुसलसल एहतजाज करे